नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ है वांखे ॾींदालू त कोटड़ी में थाणे अॻियां पुलिस जी मौजूदगी में शागिर्दियाणी मुबैना तौर अगवा थी वई आहे। अणॼातल औरत ऐं मर्द शागिर्दियाणी खे कॉलेज मां कढी ज़बरदस्ती रिक्शे में विहारे खणी विया आहिनि। वांखे अपडेट करे रहिया आहियूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त कोटड़ी में थाणे अॻियां पुलिस जी मौजूदगी में शागिर्दियाणी मुबैना तौर अगवा थी वई आहे। अणॼातल औरत ऐं मर्द शागिर्दियाणी खे कॉलेज मां कढी ज़बरदस्ती रिक्शा में विहारे खणी विया आहिनि। शागिर्दाणी अगवा नाहे थी, घरेलू मसइलनि जे करे सस खेसि घर वठी वई आहे, इहो चवणु आहे पुलिस जो। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त कोटड़ी में थाणे अॻियां पुलिस जी मौजूदगी में शागिर्दियाणी मुबैना तौर अगवा थी वई आहे। अणॼातल औरत ऐं मर्द शागिर्दियाणी खे कॉलेज मां कढी ज़बरदस्ती रिक्शे में विहारे खणी विया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त शागिर्दियाणी अगवा नाहे थी, घरेलू मसइले जे करे सस खेसि घर वठी वई आहे। इन हवाले सां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। कोटड़ी में आवाज़ टीवी जे रिपोर्टर असद मंगरियो सां। जी असद, ॿुधाइजो त छा मामलो आहे? जी बिल्कुल, कोटड़ी थाने अॻियां गर्ल्स कॉलेज में जेके फर्स्ट ईयर जी शागिर्दियाणी खे मुबैना अगवा करण जी कोशिश कई वई आहे। नामालूम औरत ऐं मर्द पाण शागिर्दियाणी खे ज़ोरी रिक्शे में विहारे खंभे खणी विया। जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त हिन शागिर्दियाणी जेके घर जो घरेलू मामिलो आहे, तंहिं करे जेको आहे शागिर्दियाणी खे खणी विया आहिनि, हुननि जो पंहिंजो मामिलो। जॾहिं त पुलिस पारां जेको आहे वधीक जांच कई पई वञे। जी अच्छा असद, मूंखे इहो ॿुधाइजो तव्हांजी शागिर्दियाणी जे वालिदेन सां ॻाल्हि ॿोल थी आहे, उन्हनि जो छा चवणु आहे? उन्हनि जे वालिदेन जो इहो ई चवणो त असांजो पंहिंजे घरेलू मामिलो आहे। जंहिंजे छोकिरी जेकी आहे दाख़िला वठण आई हुई, हुनखे दाख़िला वठण न पिया ॾिननि वॾनि जे चवण ते, ऐं पुलिस पारां जेको आहे वधीक उन्हनि जे वालिदेन खे बि तलब कयो आहे, जेके थाणे ते हिन वक़्तु मौजूदु आहिनि। ठीकु आहे असद, वॾी महिरबानी अव्हांजी अपडेट खणण लाइ।